बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां अवां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमर। इश्क़ मुस्तफ़ा हिकु हसीन तरीन उनवान, जंहिं उनवान सां काइनात में रंग मौजूदु आहिनि। इश्क़ मुस्तफ़ा हिकु रूह परवर तसव्वुर, हिकु उत्साह ॾींदड़ हक़ीक़त, जंहिंजे सआदत सां असां हींअर मनसूब आहियूं ऐं सआदतूं माणे रहिया आहियूं। हिकु अहिड़ी हस्ती जेका काइनात जी रूहे रवां आहे। उन सां निस्बत ज़रूरी न आहे त उन जे लाइ मख़सूस शक्ल हुजे, मख़सूस वज़ाक़त हुजे, मख़सूस लिबास हुजे। अमली ज़िंदगीअ जे हर शोबे में केतिरा ई आशिक़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहिनि, जेके पंहिंजो वारो वॼाईंदा था रहनि ऐं जिन जी ज़िंदगीअ जा किरदार ऐं जिन जी ज़िंदगीअ जी जदोजहद इश्क़ मुस्तफ़ा जे ई पैरोकारीअ में तसलसल सां रवंदो आहे। हिकु अहिड़ी शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, जंहिंजे ज़ाहिर में भली इश्क़ मुस्तफ़ा जी सुरहाण नज़र न अचे, पर उन जे बातिन में ऐं उन जे ज़िंदगीअ जे हर फ़िक्र में, हर उनवान में इहा झलक, उहा सुरहाण हर उहो शख़्स महसूसु कंदो जेको साणनि वाबस्ता हूंदो ऐं जेको साणनि गॾिजी वक़्तु गुज़ारींदो। साईं मोहम्मद ख़ान अबड़ो साहिबु। साईं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी। तारुफ़ संदन हमगीर आहे, पर असांजे लाइ, सॼी सिंध जे लाइ ऐं ॾेह चाहे परदेह में मौजूदु समूरनि दोस्तनि साथियुनि जे लाइ संदन उत्साह ॾींदड़ जेको किरदारु आहे उहो आहे वतन परवरी, ग़रीब परवरी, इंसान परवरी, आदर्शी ऐं पंहिंजे उसूलनि ते मज़बूतीअ में पहाड़ वांगुरु ॼमी बीहणु। मोहम्मद ख़ान साहिबु, तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में जेके बे किरदार अदा कया आहिनि, उन्हनि में असां तव्हांखे ॿी सिंध वांगुरु मोतदल ॾिठो आहे। किथे बि तव्हांखे इफ़रात व तफ़रीत जो शिकार न ॾिठो अथसि। खोड़ अहिड़ा किरदार जिन क़ौमी तहरीकुनि में, जिन वतन परवरीअ जे तहरीक में किरदारु अदा कयो आहे, पर उन्हनि जी ज़ुबान खे असां ॿाड़ो ॾिठो आहे। उन्हनि जी जॾहिं तहरीर असां पढ़ी अथसीं त उन्हनि खे थाॿा खाईंदे ॾिठो अथसीं। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त मज़हब जे हवाले सां उन्हनि शख़्सनि जो जेके पूरी क़ौम जी ॻाल्हि था कनि, तसवुरु मां सम्झां थो क्लियर कोन्हे को। सिधनि लफ़्ज़नि में अचूं त इस्लाम हिकु काइनात जी तमामु वॾी हक़ीक़त आहे। तव्हां बि इस्लाम खे पढ़ियो आहे, मुस्लमान मुआशिरे में पलिया आहियो, ऐं तव्हां बि पंहिंजी ज़िंदगीअ में जेके वालदेन जूं शफ़क़तूं माणियूं, उन्हनि सभिनी में इस्लामी सीरत कार फ़रमा आहे। तव्हां कीअं था महसूसु कयो त तव्हांखे वालदेन जे पारां जेको इस्लामी माहौल मिलियो, उन में तरबियत जा इब्तिदाई जोहर कहिड़ा हुया जिन तव्हांखे न खेड़ियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद आले मुहम्मद। सभु खां पहिरीं त मां सिंध टीवी ऐं उनजे प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा में अचण ते सम्झां थो, मां पाण खे तमामु घणो ख़ुशि नसीब थो सम्झां। महिरबानी तव्हांजी। जो ऐं इहो बि मां अर्ज़ु कंदो आहियां त मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम टीवीअ ते जेकॾहिं अचे थो, उहो मुंहिंजो प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सां ई शुरू थिए थो। ऐं इहा वॾी सआदत आहे। ऐं इहा सआदत मुंहिंजे ज़िंदगीअ जो वॾो सरमायो आहे। ऐं सम्झां थो त इहो सरमायो सॼी ज़िंदगी मूंसां गॾु बि रहंदो ऐं मरण वक़्तु मूंसां क़बर में बि गॾु ऐं सदके जारिया बि रहंदो इनशा अल्लाह। हाणे तव्हां 3-4 शयूं पुछूं त असांजा अदीब या लेखारी मज़हबी मामले में थोरो थिड़ियल नज़र अचनि था। उन्हनि ते ॻाल्हाइण खां अॻु में मां इहो गुज़ारिश कंदा त इहो असां वटि हिन मुल्क खां अॻु में जेको नज़रियो फैलायो वियो, मां शागिर्द तहरीक जो मिसाल वठां त शागिर्द तहरीक पहिरीं नेशनल स्टूडेंट फेडरेशन हुई हिन मुल्क में। उहा पोइ नेशनल स्टूडेंट फेडरेशन, उहा वरी डिवाइड थी, हुन में हिकिड़ी ब्रांच निकिती सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन। हाणे मां तव्हांखे पोइ ते इन करे वेठो वञा त इहा कम्यूनिस्ट पार्टीअ जूं
स्टूडेंट विंग हुई। उन सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन मां पोइ वरी सिंध मारवाड़ स्टूडेंट फेडरेशन ठही। उन खां पोइ वरी सिंध पीपल्स फेडरेशन ठही ऐं आख़िर में जे सिंध फेडरेशन ठही। माण्हू उहे साॻा ई हुआ की कंहिं नज़रिए सां टकराव में हिन पासे पियो आहे, के हुन पासे पियो आहे, के हिन पासे बीठा, के होॾां बीठा, के लेफ्टिस्ट थी विया, के राइटिस्ट थी हलिया। त कम्यूनिज़म निज़ाम जो पहिरियों ई जेको बुनियादी उसूल बताए त चवंदा आहिनि त असां हिकिड़े था चाहियूं ऐं ग़रीब अमीर खे हिकिड़ो था चाहियूं, पर मज़हबी मामलनि में उहो रुजत पसंदि आहिनि, थाबो खाई था वञनि, थाबो था खाइनि। ऐं उहो जेको उन्हनि जो पैगाम हलंदे हलंदे जेको शागिर्दनि ताईं या उन तरीक़े जे माण्हुनि ते मुंतक़िल थियो, जेके हाणे शागिर्दनि मां वधीक असांखां जेतिरा थिया आहिनि, असांखां वॾा थिया आहिनि या गुज़री विया आहिनि, उन्हनि इन शइ ते तवजो त कोन, पर इन शइ खे सुठो कोन सम्झो। ऐं इहा ई वॾे में वॾी उन्हनि जे बदनसीबी या नाकामीअ जो सबबु आहे त हर उन शइ तां हथु चुरांद करणु जंहिं शइ तां उन ख़िते जो माण्हू पंहिंजे माउ पीउ ऐं पंहिंजी जान खां वधीक मोहबत करे। ऐं जॾहिं बि उहे माण्हू अहिड़े क़िस्म सां हथु चुरांद कंदा आहिनि त ऐं तव्हांखे ॿी वॾी ॻाल्हि आहे, तव्हां त कंहिंजो नालो कोन कयो आहे, पर मरण वक़्त खां अॻु में मूं चङा भला माण्हू ॾिठा आहिनि जीअं लेनिन जो फ़ोटो शेख कयासीं ड्राइंग रूम में, जंहिं महिल बीमार थियो पछड़ ॾींहं ते लाइ हुज़ूर खे सलाह रोज़ो टके छॾी। तंहिंजी माना त दीन इस्लाम ख़ासि तौर ते हिन धरतीअ में, हा इहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त इस्लाम जो नालो वठी करे किन धुरियुनि पंहिंजनि ज़ाती मफ़ादनि लाइ उन नाले खे बदनाम करण जी कोशिशि ज़रूरु कई आहे, जंहिंजे करे बि इहो हिकिड़ो अंतर नज़र अचे थो। पर बहरहाल हीअ इलाही लिखियलु पढ़ियल माण्हू आहिनि, इहे तवजो ॾियनि ऐं हीअ काइनात हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवा बिल्कुलु कान्हे। हीअ काइनात थियण जो सबबु ई हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं सॼी दुनिया जो रहमतुल आलमीन आहे। सॼी दुनिया जे लाइ हीउ जेको पैगाम खणी आयो आहे। ऐं अवां ॾिसो था त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर जे हवाले सां जेको कुझु ॿुधायो आहे, दुनिया जा सभु सियासतदान उन किताब जा मुहताज आहिनि, नथा हली सघनि उन खां सवाइ हली कोन था सघनि। बल्कि तव्हां अमेरिका ॾिसी आया आहियो, उते अमेरिका जे कंहिं अदालत में या कंहिं वॾे इदारे में जली हरूफ़ में लिखियलु आहे त असां हज़रत मुहम्मद जा थोराइता आहियूं, जिन असांखे अदल ऐं मुसावात जो हिकिड़ो आफ़ाक़ी पैगाम सम्झायो ऐं सेखारियो। इंसाफ़ हुन ते जेको लिखियो आहे, शायदि मुंहिंजे नज़र मां न गुज़रियो हुजे, अदल इंसाफ़ जी त इंतिहा आहे त जेकॾहिं हुज़ूर कंसरात चयो त जेकॾहिं कंहिं चोरीअ में मुंहिंजी धीउ फातिमा मुड़त हूंदी त मां हुनजो वध कटण जो हुकुम ॾींदुसि ऐं पंहिंजनि ग़ुलामनि सां गॾु वेही मानी खाइणु या पंहिंजे हिकिड़े ग़ुलाम खे पंहिंजे रिश्तेदार शायदि पुफीअ जी धीउ जो संग ॾियणु, त हिते का बि अमीरी कान्हे, हिते का बि ग़रीबी कान्हे, हिते हर माण्हू ख़ुदा जो ख़लक़ल माण्हू जेकॾहिं कंहिं रवायत मुताबिक़ हुनजो ग़ुलाम बि आहे त हुनजी हैसियत इंसान जी बराबरि आहे। त उन करे अदल इंसाफ़ जेको दुनिया में आयो, मां सम्झां थो उहो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मार्फत आयो ऐं जेके उहे इंसाफ़ जे लाइ, अदल जे लाइ, इंसानियत लाइ जेको पैगाम ॾेई वियो आहे, उन पैगाम ते जेकॾहिं दुनिया जा माण्हू या मुस्लमान ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे राह रसूल ते हलणु शुरू कनि त हिन दुनिया में हिन ख़िते में कंहिं सां बि का नाइंसाफ़ी या ज़ुल्म या ज़्यादती या जबर न थींदो। राह रसूल जी तव्हां ॻाल्हि कई त हिते हिकिड़ा ॿ पहलू साम्हूं था अचनि असांजे। हिकु त राह रसूल ते हलण वारनि जी दावेदारी, उहो बि तव्हां ॿुधायो त उहे माण्हू बि नाइंसाफ़ियूं था कनि ऐं इश्क़ रसूल खे उहे विकिरे जो वखर था बणाइनि। ॿिया वरी जेके हलनि राह रसूल ते था, आज़ादीअ जी ॻाल्हि पैगम्बरी रस्तो आहे, मुसावात जी ॻाल्हि पैगम्बरी रस्तो आहे, पर उन्हनि सभिनी स्लोगन्स खे उहे शख़्स जॾहिं कमर्शलाइज़ करे विकिणनि था ऐं सम्झण जे कमर्शलाइज़ उहे था कनि जेके उन सां निस्बत क़ाइमु था कनि मख़सूस रूप धारे, ऐं हिकिड़ा वरी मूरऊं उन तां दस्तबरदार था थियनि ऐं उनखे माज़अल्लाह साम्राजियत जे पासे था वठी वञनि, उनखे जो तनक़ीदी जाइज़ो था वठनि। त
त इन्हनि ॿिन्ही इंतिहाउनि में हो हिकिड़ा जेके मज़हब जे नाले सां हुज़ूर जन जे ज़ात ते दाग़ था बणिजनि, हिकिड़ा वरी जेके इनकार जे नाले में हुज़ूर जन खां नसुलनि खे महरूम था कनि, इन जो नफ़्सियाती पस मंज़र तव्हांखे कीअं थो सम्झ में अचे? हाणे हुन में तव्हां ॾिसो न त माण्हू हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वक़्त में बि इन्हनि क़िस्म जा मौजूदु हुआ, मोमिन बि हुआ ऐं मुनाफ़िक़ बि हुआ। हाणे जॾहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वक़्त में इहो सिलसिलो हो त उन्हनि मुनाफ़िक़नि जो तादादु हिन दौर में जॾहिं एॾी वॾी हस्ती कान्हे जेको ज़ुबानी तरह सां उन्हनि खे सम्झाईंदो हो, एॾी वॾी हस्ती जे वञण खां पोइ उहे मुनाफ़िक़नि जा जेके नसुल आहिनि से वधी वण थिया आहिनि ऐं उहे नसुल हाणे इश्क मुस्तफ़ा त हिकिड़े पासे रखो, पर मुनाफ़िक़ तव्हां मुनाफ़िक़ था चओ, मां थो चवां मुनाफ़िक़ खां बि चढ़ियल आहिनि। हुननि इन मज़हब खे पंहिंजो कारोबार ठाहियो आहे ऐं हुननि अहिड़ो रूप ॾेखारियो आहे, मज़हबी ॻाल्हियूं करे अहिड़ो रूप ॾेखारियो जो इन रूप खां पोइ माण्हुनि खे सच पए त जेकॾहिं घटि पढ़ियल माण्हू त हुनखे ख़ौफ़ नज़र अचे थो त छा मतिलबु अहिड़ो थी सघे थो छा। त उहे जेकॾहिं तव्हां चओ था त उन्हनि मुनाफ़िक़त कई आहे, मां त चवां थो उहे कुफ़ार में आहिनि। हे भली हुज़ूर जो नालो वठनि, क़ुर जो नालो वठनि, ॾाढ़ियूं रखाइनि, रोज़ा रखनि, पर जेकॾहिं हू सही राह ते न आहिनि ऐं पंहिंजे मफ़ाद जे लाइ उन मज़हब खे इस्तेमालु था कनि त उहे मुंहिंजे ख़्याल में हुज़ूर जा फॉलोअर थी कोन था सघनि। जेको ॿियो पहलू आहे त वरी जेके सफ़ा इंतिहा ते हलिया था वञनि, पाण खे रोशन ख़्याल था साबित कनि ऐं पंहिंजे नसुलनि खे शऊरी तौर ते दुनिया जे ॿियनि ॾाहनि जी ॾाह के कोट कनि था, पर एॾे अज़ीम इंसान खे जंहिंखे ॿाहिरीं दुनिया बि कोट करण ते मजबूर थी थिए ऐं हे माण्हू उन्हनि खे जेको वेगाणू था बणाइनि, ही माण्हू ऐं सदी जन क़ौमी ॾाह था। हा, हिन लाइ एतिरो गुज़ारिश कंदुसि त ॾिसो तव्हां को वक़्तु हो 70 जो ॾहाको त किताब हिकिड़ो आयो साईं जीएम जीअं ॾिठो आहे मूं, उनखे एतिरो मिस इंटरप्रेट कयो वियो जो हुनखे बाक़ाइदे फतवा लॻो त ही काफ़र आहे। जॾहिं त मुंहिंजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे त उहो मज़हबी माण्हू हो। जॾहिं हुन ते हमिलो थियो त क़ुर शरीफ़ जी आयत उनजे खीसे में पई। हाणे असांजो जेको भाषो तबिको था चओ या क़ौमी तबिको था चओ, उहो इन्हनि शयुनि खे लिकाए थो। इन्हनि शयुनि खे लिकाइणु न खपे। मुंहिंजे किताब में इहो सॼो हिकिड़ो बाब आहे। उन बाब जे पुठियां इहो हो त हुनजो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, अलाह ते ऐं हुनजो उनजे आल ते पुख़्तो यकीन ईमान असांखे नज़र आयो। ऐं असांखे त इहा बि ख़बर पई त संदसि 3-4 दफ़ा टंग भॻी पंहिंजे पीढ़ीअ में, त हिकिड़ो दफ़ो वुज़ू कंदे मुंहिंजो टंग भॻी। अॼु हाणे जेके इहे माण्हू इन शइ खां आउन खे गाफ़िल चवंदुसि, हुननि खे इल्म ऐं अदब ते ॻाल्हाइण खां अॻु में उन इल्म अदब तां रुजू करणु खपे जेको क़ुर शरीफ़ आहे। हू उनखे पढ़नि शायदि कोन्ह था, हू उन्हनि खां गाफ़िल आहिनि। जे उनखे पढ़नि त उन में हिकु हिकु शइ आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां कहिड़ो फ़िरको रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां कहिड़ो मज़हब रखो। असांजे मज़हब ते असांजे उलमा खां वधीक गैर मज़हब जो माण्हू थो ॻाल्हाए। असांजे मज़हब ते जेकॾहिं हिंदू को आलिम आहे उहो सॼो क़ुर शरीफ़ यादि करे थो ॻाल्हाए। असांजे मज़हब ते जेकॾहिं को गैर मुस्लिम हज़रत अलीअ ते थो ॻाल्हाए त कमाल जो थो ॻाल्हाए। असांजे मज़हब ते जेकॾहिं कोई ईसाई थो ॻाल्हाए त कमाल जो थो ॻाल्हाए। तंहिंजी माना इहा ॻाल्हि साबित थी त क़ुर शरीफ़ जो पैगाम, क़ुर शरीफ़ जेको हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां लथो, क़ुर शरीफ़ जेको इल्मु आहे सो अञा ताईं काइनात जो वॾे में वॾो इल्मु आहे। ऐं उन मां मुस्लमान सां गॾो गॾु नान मुस्लमान मां फ़ाइदो था वठनि। इन करे मां पंहिंजे हुननि क़ौमी लिखारियुनि खे इहा सलाह ॾींदुसि त अव्हांजा अक़ीदा पंहिंजी जाइ ते ज़रूरु हुजनि, पर इन इल्म मां फ़ाइदो वठो। ऐं ॿी तव्हांखे अर्ज़ु कयां, इहे नसुल बि नसुल ईअं कोन्ह अथव। इन लाॻीतो अमल न आहे। न, इन्हनि जे घर में तव्हां ॾिसंदो त इन्हनि जो पीउ वॾो निमाज़ी हूंदो, इन्हनि जो पीउ वॾो परहेज़गार हूंदो, उहो 5 वक़्त निमाज़ी हूंदो। पोइ जे असांजे सिंध में चवां छोकिरो बिगड़ी पियो आहे, से छोकिरा बिगड़ियल आहिनि ऐं नेठि राह ते अची वेंदा हलिया। बल्कि अहिड़नि खोड़ अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं अचनि जूं उन्हनि जा पुट बि मज़हब ॾांहुं संजीदह रवैयो रखनि था। हिते अहम ॻाल्हि इहा आहे त इन जो हिकिड़ो नफ़्सियाती पासो असां जा चऊं त आया इहो उन्हनि जो कॉम्प्लेक्स आहे, अहसास कमतरी आहे या अहसास बरतरी आहे जो एॾी वॾी शइ खां बेनियाज़ थी था वञनि, या अहसास कमतरी आहे जो हू शख़्स सफ़ा किरी था पवनि इन हद ताईं जो हक़ीक़त ते ई मदीअड़ो ॾेई वेही था। हिननि खे अहसास कमतरी बदतरी खां थो चाहे या हुनजी बदकिस्मती आहे। हो
क़ुर शरीफ़ में आहे त जॾहिं असां किन जे कम खे पसंदि न कंदा आहियूं त उन्हनि जे सीननि ते मोहर हणी छॾींदा आहियूं ऐं उन्हनि जूं बुरायूं उन्हनि खे चङायूं करे ॾेखारींदा आहियूं। चङा करे खाईंदा आहियूं से उन राह ते हलनि था जेका इन्हनि लाइ ठीकु ॻाल्हि कान्हे की इन्हनि खे जीअं हर इल्म जो किताब हू हथनि में खणी पढ़ी ऐं उन ते पंहिंजा आर्ग्यूमेंट ॾियनि था। ऐं मां उनखे गुज़ारिश कंदुसि त अवां बहते ते मुस्लमान, बहते ते इंसान, बहते क़ौमी ऐं ॼाणू अदीब, तव्हां हिन इल्म मां मुस्तफ़िज़ थी ऐं अञा पंहिंजे इल्म खे रोशन करे ऐं वधीक पुख़्तगी सां ॻाल्हाए सगारो कयो उनखे। तव्हां बि पोरियत धारा में, क़ौमी धारिया में पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे ऐं पंहिंजी संजीदगीअ खे तव्हां हथां वञणु न ॾिनो आहे। ब्रेक जो टाइम जो इशारो मिले थो, गुफ़्तगू खे जारी रखंदासीं पाण। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, साईं मोहम्मद ख़ान अबड़ो साहब, पोरियत दोस्त, इंसान परवर शख़्सियत साण गुफ़्तगू जारी आहे। त साईं, पाण ॻाल्हि पए कईसीं त जेको असांजो नामनिहाद चऊं त दानिश्वर तबिको थो सदिजे, उन्हनि पंहिंजो किरदारु अदा करण जे लाइ ॻाल्हि क़ौम जी ख़ुशहालीअ जी कई ऐं उन्हनि जी आसूदगीअ जी कई, पर बुनियादी मामलनि में उहे थाबिड़जी ऐं मज़हब ॾांहुं उन्हनि जो मनफ़ी रवैयो रहियो, जंहिंजे करे नुक़सान बि एतिरो थियो आहे जो असांजो नौजवाननि जो ज़हीन तबिको अॼु ताईं क्लियर कोन्हे को त मां चाहियां छा थो। तव्हां बि उन धारा जो हिकिड़ो मरकज़ी किरदारु रहिया आहियो ऐं उन ई लहर सां गॾु लुड़ंदा ऐं ज़िंदगीअ जे मौजुनि में लायूं चाढ़ियूं ॾिसंदा रहिया आहियो। तव्हांजे इन संजीदगीअ जे पस मंज़र में तव्हांजे वालदेन जो किरदारु आहे? मूं जीअं होश संभालियो त मुंहिंजो वाल साहिबु 5 वक़्त निमाज़ पर मुतक़ी, परहेज़गार ऐं तहजद गुज़ार रहियो। एतिरो गुज़िरियो ज़िंदगी में उन जा 3 या 4 ऑपरेशन मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ शयुनि जा थिया। त जीअं उनखे होश ईंदो हो सभ खां पहिरियां ॻाल्हि कंदो, मां निमाज़ टाइम कढियो त मूंखे निमाज़ पढ़णी आहे। बाबा तूं उथी कोन थो सघीं, वेही कोन थो सघीं, डॉक्टरनि चयो आहे 3 ॾींहं आराम। चई बाबा मूंखे वुज़ू करायो, मां इशारनि में बि निमाज़ पढ़ंदुसि। असां पंहिंजी ज़िंदगीअ में को हिकु वक़्तु अहिड़ो कोन थियो जो बाबा साईं पंहिंजी निमाज़ खे छॾियो हुजे या रोज़े खे छॾियो हुजे। उन करे जी मूं पहिरीं इहो चयो त असांजा जेके दानशूर आहिनि, भला माण्हू बि आहिनि, सुठा माण्हू बि आहिनि, थोरो इन शइ खां अलाए छो हटियल आहिनि या विसारिजी विया आहिनि या विसारे छॾियो अथनि। उन्हनि जे बि घर में बाबा जहिड़े क़िस्म जा माण्हू ज़रूरु हूंदा ऐं इहे ख़ानदानी थाबड़ियल कोन्हनि खे थाबो अची वियो आहे। ऐं जेको हिनखे थाबो अची वियो आहे या त घणे इल्म खां पोइ कॾहिं कॾहिं माण्हू जो दिमाग़ थोरो वरी ॿिए पता न हूंदो आहे, पर जेकॾहिं मोटी ठीकु आहे। तव्हां जेकॾहिं मज़हब जी का प्रचार न जी तव्हांखे दावत कोन थियणी हुजे, तव्हां प्रचार न कयो। तव्हां आंगुर जेका खणनि था ऐं उन आंगुर खण जो नुक़सानु कहिड़ो थो थिए उहो तव्हांखे मां ॿुधायां। हर उहा शइ, हर उहो नज़रियो कामयाबु थींदो आहे जेको नज़रियो तव्हांजे रहंदड़ माण्हुनि जे मज़ाज वटां हुजे। हितां जो रहंदड़ माण्हू जेको आहे भली पढ़ियल कोन्हे, भली क़ुर शरीफ़ कोन थो पढ़े, पर इस्लाम ऐं अलाह जी ऐं रसूल जी ॻाल्हि ते पंहिंजो जान ॾियण लाइ तयारु आहे, भले हुनखे तव्हां कॾहिं बाद में ॾिसो। हाणे अहिड़े माण्हूअ जे साम्हूं जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू कंदो त तव्हांजा सॼा फ़िक्र, तव्हांजी सॼी जदोजहद, तव्हांजो सॼो नज़रियो धूड़ में मिली थो वञे। इन करे तव्हां जेकॾहिं उन जे ख़्वाहिशुनि मुताबिक़ कमु नथा कयो या उन्हनि जे ख़्वाहिश जे ख़िलाफ़ु था ॻाल्हायो त नतीजो इहो आहे त उते जो उते आहे, कॾहिं 21 त कॾहिं 23 त कॾहिं 19, कॾहिं 7 में कोन पहुता आहिनि। तरक़ी चवंदुसि त पंहिंजे हिन ज़िंदगीअ में तव्हां भिडाई चवाणी विरची विहण वारी कॾहिं बि ॻाल्हि न कई आहे। तव्हां साईं जीएम सैद जी ॻाल्हि कई, साईं जीएम सैद जी हिकिड़ो आलमाना तारुफ़ आहे, उनजो बुनियादी तारुफ़ आलमाना ई आहे। त उन्हनि खे तव्हां मां सम्झां थो वेझो रहिया आहियो, त उन्हनि जो मज़हब ॾांहुं जेको रवैयो रहियो आहे, माण्हुनि त उनखे बदनाम करे छॾियो आहे त साईं अरब खे साम्राज सॾींदो हुयो ऐं अरब लफ़्ज़ो इस्तेमालु कंदा आहिनि। थी सघे थो हुननि जे पस मंज़र में हुज़ूर जंहिंजी शख़्सियत हुजे जंहिंखे उहे साम्राज चवणु चाहींदा हुजनि ऐं न चई सघंदा हुजनि,
त साईं खे तव्हां कीअं पंहिंजे इन्हनि मज़हबी रहबरनि ऐं ख़ासि करे हुज़ूर जन जे हवाले सां पंहिंजनि ख़्यालनि में कीअं ॾिठो? हरदम त कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं निजी कचहरियूं थींदियूं आहिनि ऐं जॾहिं आम कचहरी हूंदी आहे ऐं घणा माण्हू हूंदा आहिनि त गुफ़्तगू उन हिसाब सां हूंदी आहे। नंढो मिसाल आहे न, मंदरगाह मस्जिद जो जेको किसो आहे, वाक़ियो आहे, जंहिंमें पाण कैंप करे वेही रहिया, उहो इन खां वधीक ॿी मदद सां लॻु लॻाप जो कहिड़ो मिसाल ॾियां। त इहो किताबनि में बि आहे, तव्हां पढ़ियो हूंदो त न वरी हुननि जो हिते इल्ज़ामी जवाबु इहो थींदो त साईं पंहिंजी फ़िक्री जूण मटाई अॻिते हली। न त इहा तव्हांखे इहा जेकी मंदरगाह मस्जिद जो किसो आहे सो पाकिस्तान खां अॻु में जो आहे। उन खां पोइ तहरीक ठही त तव्हांखे 76-77 ते थो अची वञा न, जॾहिं हुन ते कातरानो हमिलो पियो थिए त अकेलो कोन हुउसि, 10-12 माण्हू ॿिया बि हुआ, किताब में नाला वठनि त क़ुर शरीफ़ जी आयत सिंधनि खीसे में पई। हिते इश्क मुस्तफ़ा जे प्रोग्राम में थो ॻाल्हायां ऐं हिननि अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे, इहा 76-77 जी ॻाल्हि आहे, इहो ई दौर आहे। त उहो क़ुर शरीफ़ जो जेको बि हुनजे खीसे में आयत लिखियलु हुई, सभ खां पहिरीं उहा आयत पढ़ी ऐं पोइ चई त मूं ख़्वाब में ॾिठो, मुंहिंजो फलाणो दोस्त ख़्वाब में आयो, चई तुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, तूं उन ख़तरे खे टालण लाइ रोज़ाना ॾींहं में 3 दफ़ा ई आयत पढ़। ऐं उन वक़्तु इहा आयत पढ़ी क़ुर शरीफ़ जी ऐं खीसे में रखियलु हुई, तंहिं खां वधीक मां तव्हांखे मां सम्झां थो त इहा आयत सूरह यासीन जी हुजणु घुरिजे, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हिजरत फ़रमाए ऐं मदीने तशरीफ़ फ़रमाई करे रहिया त हज़रत अली साईं खे पंहिंजे बिस्तरे ते जॾहिं उन्हनि आरामी फ़रमायो त तव्हां अमानतूं वापसि कजो, त वही जे रोशनीअ में हुज़ूर जन जेका आयत पढ़ी, छो त दरवाज़े ते माण्हू संदन सिर वठण जी नियत सां बीठा, वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन ख़ल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। त मुंहिंजा महबूब, तव्हां निकिरो था, तव्हांजा दुश्मन तव्हांजे ताड़ में बीठा आहिनि, असां उन्हनि जे ऐं तव्हांजे विच में हिकु अणलखी दीवार ॾेई छॾी आहे ऐं उन्हनि जे सॼनि अखियुनि खे असां अधो करे छॾियो आहे, हाणे हू तव्हांखे ॾिसी नथा सघनि। मां सम्झां थो इहा ई आयत हूंदी। त इहो हिकिड़ो माफ़ु कजो, इहो तव्हां जेका आयत पढ़ी ॿुधाया, इहा ई आयत मूं सम्झी ऐं मुंहिंजे किताब में लिखी पई अथव। जी हा, इन वाक़े में ई। जी हा, त पंहिंजी हिन धरतीअ ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन में हिकिड़ी निस्बतूं जेके बि तारीख़ी हवाले सां भली क़ाबिल एतिराज़ हुजनि, उन्हनि ॾे असां नथा वञूं। इश्क़ मुस्तफ़ा जे ज़िंदगीअ में तव्हां पंहिंजे वालदेन खे बि सरशार ॾिठो ऐं तव्हां पंहिंजे चौधारी अहबाब खे, मिटनि माइटनि खे बि ॾिठो ऐं तव्हांखे ज़िंदगीअ में दरबार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में हाज़िर थियण जो मौक़ो मुयसरु थियो आहे कॾहिं? जी। उन में तव्हांजो छा महसूसात हुयूं जॾहिं तव्हां दर अक़दस ते हाज़िरी भरी? तव्हांखे उन खां हिकिड़ो दोस्त उमिरि करे आयो त उते इहा दुआ घुरिया त मूंखे हज नसीबु थिए। तव्हांखे वॾी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, जेकी शायदि मां त हुनखे मौजूदो थो सम्झां, इहो मुंहिंजे ईमान जी ॻाल्हि आहे। त हज लाइ अप्लाई कयोसीं सॼी फैमिली जो ऐं दरख़्वास्तूं रद्द थी वियूं। ॿिए दफ़े कोन अप्लाई कयोसीं त ईअं ऑफिस में वेठो हुजां त हिकिड़ो माण्हू को कागज़ खणी आयो, चई यार हिन ते मूंखे सईद गनी साहिब खां सही वठी ॾे। मां कागज़ खे ॾिठो करे पासे ते रखी छॾियो। हुनखे ॾाढी तकड़ी, चई त हीअ सुभाणे को ॾींहुं तव्हां वटि सही कराए ॾे, न त टाइम वेंदो। त मूं खणी पढ़ियो त हुन में लिखियलु हुजे त फलाणा 5-7 माण्हू जा नाला लिखियलु हुजनि, इहे हज ते था वञनि, हिन खे स्पेशल हज जी इजाज़त ॾियो या वीज़ा ॾियो। मूं जॾहिं उहो पढ़ियो, इहा आहे, मूंखे तारीख़ यादि आहे, जुलाई जी 29 तारीख़ ऐं 6 या 7 अगस्त ते आख़िरी फ्लाइट हुजे, टोटल हिकिड़े वक़्तु हफ़्ते जो टाइम जो तक़रीबन। त मूं चयो जेकॾहिं ईअं ई ख़त ते वीज़ा मिले थी हज जी, त पोइ पहिरीं मुंहिंजो नालो लिख, बिना के सोचे सम्झो। वरी ॿियो ख़त ठाहे आयो,
उहो लिखी आयो, मां बि हुन खां साहब खां सही कराइण जी हथ में ॾिनी। तव्हांजे मन में इश्क जी उहा तव्हां मौजूदु हुई जेका तव्हांखे तड़पाए ईअं बि पई। माण्हू वञी सघे थो त पोइ मां छो न वञा। हीअ त इश्क जी छिक हुई। छिक हुई, पर मां सम्झां थो त मालिकनि पाण महिरबानी करे इहो नियापो मोकिलियो, हाणे तयारी करे पहुच। हिकु हफ़्तो अॻु में न ख़्वाब में, न ख़्याल में, न सोच में उहो वियो ख़त खणी, ॿिए ॾींहुं मूंखे फ़ोन कई, चई तव्हांजी हज जी गीता अची वई आहे, तयारी कयो। 6 तारीख़ तव्हांजी फ्लाइट आहे। 31 तारीख़ मूंखे ॿुधाई असां 5 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उते पहुतासीं। ऐं तजब जी ॻाल्हि आहे त मूंखे हज जी ख़बर बि कान पई त थींदो कीअं आहे, तकलीफ़ कीअं आहे, वञिबो कीअं आहे, ज़ियारतूं मतिलबु सफ़र जूं सहूलियतूं जेके थींदियूं आहिनि उहे सभु मुंहिंजो पाण ई थियनि पियूं, पाण ई मूंखे कराया पिया वञनि, पाण ई हुननि जॻह ते पहुचा पोइ। शैतान जे पथर जो ॿुधंदासीं, दिलि धकजी वेंदी, कुझु कोन हो, आराम सां ईंदी, राश आराम सां कई थी। जेके जेके एकामात आहे उन्हनि सभिनि में किथे बि ज़रे बराबरि मूंखे तकलीफ़ कान थी। मूंखे अहिड़ो को माण्हू ॼण गॾु हुजे जेको हिकु हिकु शइ कराए पोइ ॾेखारे पोइ वठाए पोइ। त हज जो फ़लसफ़ो बि बुनियादी तौर ते इस्लाम में इन जे करे रुकन जी हैसियत थो रखे त उन में मशक़त ऐं जदोजहद ऐं हिकु लिबास में हुजणु ऐं पंहिंजो शैतान खे पथरियुनि जो तसवुरु इहो आहे त तव्हां पंहिंजे मन में जेका मेराण आहे उहा कढी ॾियणु उछलियो था। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इश्क जी जेका इहा मंज़िल आहे तव्हांखे छिक थिए पई ऐं जाखोड़ त तव्हांखे करणी पई हूंदी, उनजी जेको तव्हांखे अहसासु न थियो आहे उहो मां सम्झां थो इश्क जी ताबिश जे करे। त उते मौजूदगीअ में 2 मर्कज़ आहिनि, हिकिड़ो काबतुल्लाह आहे, हिकिड़ो रोज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿई लाज़िम मलज़ूम आहिनि। त काबतुल्लाह में तव्हांजी कैफ़ियत कीअं रही जॾहिं तव्हांजी उन ते पहिरीं नज़र पई, त उन में इश्क जी मांडाण तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कीअं निस्बत खे ताज़गी करण जो? पहिरीं त काबतुल्लाह खे ॿुधायां, जेको सभिनी चयो पियो त बाबा नज़रूं झुकाए वञिबो ऐं पहिरीं नज़र पए त पोइ जेको तव्हां घुरंदो अलाह ताला उहो तव्हांखे मुहैया कंदो। ऐं मूंसां ईअं थियो, मूं जेको बि घुरियो उहो मूंखे ईअं ई मिलियो जीअं ॿुधंदा आया आहियूं। ऐं जीअं नज़र काबतुल्लाह ते पई त मुंहिंजी जेकी हालत हुई सा आम कान हुई, ऐं जिस्म में डपु बि हुजे, ख़ौफ़ बि हुजे, ख़ौफ़ ख़ुदा, यानी अलाह साईं जो जलाल सिफ़ती, हा, ख़ौफ़ हुजे त या अलाह तुंहिंजे मैदान ते हाज़िरीअ में पहुता था आहियूं, हाणे असांजी लॼ बि रखिजांइ ऐं हीअ गुनाह बि माफ़ु कजांइ ऐं हीअ जेकी थोरी घणी इबादत असां क़बूल बि कजांइ। त मुंहिंजो उते वक़्तु ईअं ई गुज़रियो ऐं दुआउनि में ऐं संगत खे, साथ खे, मिट खे, माइट खे जेको जेको यादि आयो उन लाइ दुआऊं कसरत सां घुरंदो हुउसि। यानी तव्हां महसूसु कयो त कैफ़ियत माण्हूअ जी उते बदिलिजे थी, बिल्कुलु कैफ़ियत माण्हू जी बदिलिजे थी। ऐं खाने काबा जो जेको रौब आहे, जेको जलाल आहे, उहो बि तव्हां पंहिंजे तबियत में तहलील थींदे महसूसु कयो? इंतिहाई हद ताईं महसूसु कयो थी, इंतिहाई हद ताईं। काबतुल्लाह में जलाल आहे ऐं रोज़े रसूल में जमाल आहे। जलाल जी कैफ़ियत मां निकिरी जॾहिं तव्हां जमाल जे माॻ में आहियो, उते तव्हांजी कीअं कैफ़ियत रही? सुभाणे अलाह ते उते त ईअं ॼण ईअं पियो महसूसु थिए त वॾी ॻाल्हि आहे, न मिट, न माइट, न पुटु, न ज़ाल, न धीउ, न औलाद, को बि यादि कोन्हे सवाइ हिन जे त हुज़ूर वटि आहियूं ऐं हुज़ूर साम्हूं आहे ऐं असीं हुनजे पेरां दिखां बि उनखे जो ई दीदार कयूं, ग़ुलामी था ॾियूं। ऐं उते मुंहिंजो सॼो वक़्तु रोज़े गुज़रियो। बेतहाशा। ऐं मूंखे ख़बर कान्हे का त चवंदो बाबा जेको आहे तो जन्नतुल बकी में बि उते वञी सघिजे थो। पोइ अॻे त कंहिं ज़माने में उमिरि ते वियासीं त उते वञी माण्हू पहुचंदो, पर हाणे हुननि टेंट वेंट हणी ठाहिया आहिनि तबिका, पहिरीं हिते पोइ हिते पोइ हिते पोइ ईअं रचे करे। मूंखे ख़बर ई कान पई त धिकजी तापजी उन जाइ ते वञी कीअं पहुतुसि। ऐं असुर जे टाइम ते पहुतो आहे, निमाज़ पढ़ी अथमि, निमाज़ पढ़ी वेठो आहियां, दुआ पोइ कयां त मुंहिंजा मौला अहिड़ियूं जायूं नसीब करायूं अथई, हाणे हुज़ूर जे सदके कुझु असांखे पंहिंजो रहम बि कर। भला आहे असांसां। त ईअं ख़बर तॾहिं पई त चवंदो बाबा हाणे दरवाज़ा बंदि आहिनि, केरु ॿाहिरि कोन निकिरंदो, ऐं मग़रिब जी निमाज़ पढ़ी पोइ ॿाहिरि निकिरंदो। त इहो सॼो टाइम मूंखे उन जाइ ते वेहण जो कुदरती जेको ते वेठो हुउसि असुर खां वठी मग़रिब ताईं, तक़रीबन 1.5-2 कलाक जो टाइम थिए थो।
उन खां पोइ जेको आहे ज़ाहिर आहे सभिनी हालांकि त वॾनि वॾनि बादशाहनि खे बि इहे शयूं लिमिटेड टाइम ताईं नसीब थींदियूं आहिनि। छा था सम्झो त इहे सआदतूं जेके कुदरती तौरु तव्हांजे खे पलाए पवंदियूं थियूं अचनि त उन्हनि में जेको पंहिंजी कशिश आहे हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामीअ सां, उहा तव्हां छा था सम्झो त तरबियत जो नतीजो आहे या का इल्हामी शइ आहे जेका तव्हांखे अता थी थिए? तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में हमेशह रखो त तव्हां छा था चाहियो। तव्हां जेतिरो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में, भली तव्हांजी पढ़ाई घटि हुजे, घणा पढ़ियल कढ़ियल वरी पंहिंजे हिसाब सां हूंदा आहिनि, त जेतिरी तव्हां मोहबत कयो था ओतिरी अव्हांखे तांग बि थिए थी, छिक बि थिए थी, ऐं मां यकीन सां चवां तव्हांखे सॾु बि थिए थो। अखरां दे विच जोई अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। त तव्हांजे तजुर्बे ऐं कैफ़ियत जे मुताबिक़ इश्क हिकिड़ी अज़ली अता आहे जेका माण्हूअ खे नसीब थी थिए, ऐं उन में जॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां निस्बत क़ाइमु थी थिए ऐं उन एॾी वॾी हस्तीअ खे असां पंहिंजे हिन मौजूदा जनरेशन चऊं असां या खेप चऊं असां, त उन में इन सरशारीअ जो ही रूह कीअं नए सिरे सां उते सघिजे थो, जॾहिं त माहौल तव्हांजे आॾो आहे त हिकिड़ा जेके मज़हबी उनवान करे उनखे इश्क जो नाले ते धंधा था कनि, हिकिड़ा वरी इंतिहा ते बीठा आहिनि जेके इन्हनि सभिनी शयुनि खां नौजवाननि खे महरूमीअ जे तरफ़ वठी था वञनि पिया। त इहो हिकिड़ो सुवालु आहे, ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं पाण इन ई सुवाल सां गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साईं। भलीकार नाज़रीन, त साईं मोहम्मद ख़ान अबड़ो साहिब सां असांजी सैर हासिल गुफ़्तगू जारी आहे। सवालु उथारियोसीं साईं त इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इन ते मुतफ़िक़ आहियूं, सॼी दुनिया मुतफ़िक़ आहे त काइनात जो रूह आहे ऐं ज़िंदगीअ जी में ताज़गी अता कंदड़ हिकु थधिड़ी हीर जो झूटो आहे, जंहिंखां असांजे मौजूदा खेप खे महरूम रखियो थो वञे पियो। नौजवान वेगाणो थींदो थो वञे ऐं उहो दुनिया जहान जे ॿियनि इनक़लाबनि खे त साराहे थो, उन्हनि जा हवाला ॾिए थो, पर हुज़ूर जन जो हवालो ॾींदे शर्माए थो ऐं हुज़ूर जन जो इस्मे गिरामी उचारींदे हू मुलाहियत जो अहसासु थो महसूसु करे, मता माण्हू मूंखे मुला सम्झनि। त इन अहसास कमतरीअ मां असां पंहिंजे नौजवान खे कीअं कढूं? पहिरीं ॻाल्हि आहे त माण्हू मुलो छो सम्झंदा, मां मुलो न आहियां, न को मौलवी आहियां, न कोई मज़हब जो आलिम आहियां, त हिकिड़ो नंढिड़ो मुख़्तसिर पढ़ंदड़ आहियां, अक़ीदत इश्क जो मुहताज आहियां। त उन लाइ नौजवाननि खे किताब पढ़णु खपनि ऐं जेके किताब ग़ैर मुस्लिमनि हुज़ूर करीम ते लिखिया आहिनि, जंहिंजा तर्जुमा आहिनि एम एन राय जो किताब जेको इस्लाम जो तारीख़ी किरदार जे नाले सां, उहो किताब जो तर्जुमो इब्राहिम जोए कयो आहे, जंहिंजे बि इहो इल्ज़ाम आहे त उहो बि मज़हब दुश्मन हो। पर तव्हांखे इहो आउं ॿुधायां त मोहम्मद इब्राहिम जो हिकिड़ो दफ़ो कुर अंदाज़े में नालो लिखतो उमिरि लाइ, पोइ करे आयो, कंहिंखे न ॿुधाई या छा कई, उहो पाण ॼाणे ख़ुदा ॼाणे, पर इहो बि आहे त इहे इन उमिरि में अची करे तौबा ताइब थियनि था ऐं वक़्तु विञाए पोइ वक़्त खे वठण जी कोशिशि कनि था ऐं वक़्तु वञे थो हले। नौजवाननि खे इहे किताब पढ़णु खपनि ऐं असां इहो कोन था चऊं त मौलाना थियनि, ॾाढियूं चवंदा आहिनि ऐं वञी पंहिंजो जुबा पाइनि, वञी गुबा वसाइनि या तबलीग वञी कनि, घर पर उन्हनि वटि इल्मु हुजणु खपे। उन काइनात जंहिं शख़्स जे लाइ ठही आहे उहो उन्हनि खे ॼाण हुजणु खपे। उन खां पोइ छा था कनि, घटि में घटि एतिरो त कोन कंदा जो भई इहा ॻाल्हि ॿुधणी अॼु पए थी त भई थिड़ियल आहिनि ऐं ग़लति ॻाल्हियूं था कनि ऐं इन इश्क खां वांझायल आहिनि, इन खां बची वेंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां तमामु वॾी कई त असांजी सोसाइटीअ जो हिकिड़ो इस्लाम ऐं हुज़ूर जन जी ज़ात अक़दस ऐं इश्क मुस्तफ़ा, क़ुरानियात या सीरत तय्यबा, इहो हिकिड़ियूं कॉमन शयूं आहिनि। जीअं तव्हां ॿुधायो त अखि खोली त पहिरियों असां पंहिंजे रोल मॉडल, पहिरियों त पंहिंजो पीउ माउ आहे न, उन्हनि खे तव्हां सर्ब सुजूद थींदे ॾिठो। त अहिड़ी सोसाइटीअ में नौजवाननि खे कंहिं वॾे कम जे उभारण जे लाइ
पहिरियां मंज़र उन्हनि खां विसाराए ऐं उन्हनि खे हिकिड़ा अहिड़ा किरभाइता मंज़र ॾेखारिजनि त असां पंहिंजे नौजवाननि खे इहा ॻाल्हि कीअं सम्झायूं त बाबा तव्हांजा वालदेन तव्हांजा रोल मॉडल आहिनि ऐं उन्हनि जे किरदार सां मानूस थी तव्हां मज़हब जी हक़ीक़त ताईं बि पहुची सघो था। ऐं इनखे तव्हां कंटिन्यू कजो जवाब में त हुज़ूर जन जो जेको शख़्सी ऐं सीरत तय्यबा जो पासो आहे उहो रुॻो मज़हबी त न आहे न, रुॻो रूहानी त न आहे न, समाजी बि आहे, इनक़लाबी बि आहे ऐं बैनुल अक़वामी बि आहे। नौजवान तबिको हाणे बदकिस्मती आहे त पाण को नौजवान ते ॾोह छॾियूं त असांजा हींअर रवैया चेंज थी विया आहिनि। हिन टेक्नोलॉजी अचण खां पोइ किताब जो रुझान घटिजी वियो आहे ऐं मोबाइल ते फेसबुक अलाए छा छा जेके जेके सोशल मीडिया आहिनि उन्हनि में नंढे हूंदे खां वठी माण्हू घिरियो पियो आहे। हाणे असांखे मोबाइल ते रुॻो फ़ोन करणु अचे थी, मैसेज लिखणु अचे थो या का पोस्ट करणु अचे थी या डिलीट करणु अचे थी ऐं हुननि में जेके सिस्टम आहिनि सो लखे आहिनि। पर असांजो हेतिरो ॿार कंहिं बि घर में तारंदो तव्हांखे ॿुधाईंदो बाबा हीअं न कर हीअं कर, हे तूं ग़लति थो कर, हे सही अथई। हाणे इहा हिकिड़ी वरी उहा मां हिन शइ खे चवंदुसि त उहो दौर अची वियो आहे जो हाणे नौजवाननि खे इन राह ते आणण लाइ जिहाद जी ज़रूरत आहे। जिहाद कहिड़ो? तलवार खणी माण्हुनि जा कंध न आहिनि लाहिणा। जिहाद कहिड़ो? कंहिंखे गैर मुस्लिम चए बंदूक न आहिनि हणियूं। जिहाद कहिड़ो? जेको मूंखे तूं न वणी त मां ॿ शायदि विहारे तोखे इस्लाम जो दुश्मन अलाह जो दुश्मन करार ॾेई माराए छॾियां, उहो न। जिहाद उहो त इन सोशल मीडिया मां उन्हनि नौजवाननि खे कन्वर्ट कीअं कजे, किताब ते अचे। किताब कहिड़ो पढ़े? जॾहिं कहिड़ो किताब पढ़ंदो हिन किताब ते ऐं हुज़ूर कंसला जे ज़िंदगीअ ते ज़रूरु हू पहुचंदो। छो त उन खां वधीक इंसाफ़, उन खां वधीक ईमानदार ऐं उन खां वधीक इनकलाबी माण्हू दुनिया में पैदा ई कोन थियो आहे। हुज़ूर कंसला में इनकलाबी वियो। हा, हुज़ूर जन जे इन इनक़लाबी इश्क़ मुस्तफ़ा जी इहा बि तक़ाज़ा आहे त तव्हां इनक़लाबी थियो। इनक़लाब जे पासे खे माठो रखियो वियो आहे। खोड़ तव्हां ॾिसंदा हूंदव वॾा वॾा मुबलिग जेके जग मशहूरु आहिनि, इस्लाम जी हिकिड़ो अलामती ओञाण बणिजी विया आहिनि, सीरत जे हर पहलूअ ते ॻाल्हाइनि था पर सीरत जे इनक़लाबी पहलूअ ते नथा ॻाल्हाइनि। हाणे ई असांजी बदकिस्मती आहे। इहे मूं त ॿ टे पहलू ॿुधाया आहिनि न, कई पहलू। नौकर सां कीअं वर्ता कजे, ग़ुलाम सां कीअं वर्ता कजे। हाणे त ग़ुलाम जो ग़ुलामी कान्हे का, पर उन खां वधीक ग़ुलामी आहे, बदतरीन ग़ुलामी आहे। बदतरीन ग़ुलामी आहे। असीं हर माण्हू जेकॾहिं थोरो मां चङो थियो त कंहिं आम माण्हू सां मानी खाइणु पसंदि कोन कंदुसि। त इहे सभु शयूं या पंहिंजनि मुलाज़िमनि खे पंहिंजी टेबल ते न विहारींदासीं, न विहारींदासीं, गॾु कोन सरकंदासीं, मानी कोन कराईंदासीं, हुनजो दुख सुख कोन पुछंदासीं, हुनजी तकलीफ़ में शामिलु कोन थींदासीं। के माण्हू त आहिनि पर उमूमन ईअं। ऐं तव्हां ॿुधायो त हुज़ूर जन खे जेको हज़रत ज़ैद जी सूरत में ग़ुलाम मिलियो हुयो त हुनखे पंहिंजे पुफाट पढ़ाइनि नहीं। हुज़ूर जन ग़ुलाम हिकु बि न रखियो, सभु आज़ादु करे छॾिया आहिनि। तव्हांखे वॾी तव्हांजो खेद ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ो माण्हू आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचे का चादर तोहफ़े में ॾेई, चादर सुठी पाण पाए छॾियमि। मथां हिकिड़ो ॿियो माण्हू आयो त जंहिं चयो त चादर तव्हांजी ॾाढी भली आहे, पाण लाइ उनखे ॾेई छॾियमि। उहो चादर खणी जीअं वियो त को असां बि हुनखे पुठियां लॻो ऐं नाराज़गी जो इज़हार कंदे चई त तूं हुज़ूर कंसला सां अहिड़ी ॻाल्हि चई छो जो हुन पंहिंजी पसंदि जी चादर तोखे ॾेई छॾी। त हुनखे नियार कयो थो चई त हुज़ूर त चादर पंहिंजे कंध ते रखी आई कपिड़ो कफ़न लाइ थो खणी वञा। सुभान अल्लाह। त हाणे अहिड़ियूं इश्क़ जी तक़ाज़ा आहे, इश्क़ जी तक़ाज़ा आहे। ऐं हुनखे ख़बर हुई छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि को साहिल वेंदो हो, सेन हणंदो त हुनजी उहा ॻाल्हि पूरी थींदी हुई। ऐं जेकॾहिं घर में 1 किलो अटो आहे, को कंहिं माण्हू घुरियो ज़रूरतमंदार खे ॾेई छॾींदो, पाण राति जो बुख ते सुम्ही पवंदा। खीर जे गिलास ते गुज़र करे राति जो सुम्हंदो, पर जेकॾहिं उन टाइम ते बि को माण्हू दर ते अची वियो त उहो खीर जो गिलास हुनखे ॾेई पाण बिना कुझु खाए पीए बुखे पेट ते सुम्ही रहंदा हुआ। बल्कि उन्हनि जी तरबियत जो नतीजो हुयो जो साइण अम्मा फ़ातिमा रज़ी अल्लाह अन्हा हज़रत अली साईं जी रफ़ीक़ हयात आहिनि ऐं हज़रत अली साईं रोज़े जी हालत में आहिनि। इफ़्तारीअ जे टाइम ते हिकिड़ो फ़क़ीर दर ते सदा थो ॾिए त
त मां बुखायल आहियां खाओ त पाण उहा खणी ऐं सॼो ताम मशरूबात समेत ॾियनि था साइण जन खे उहे उन्हनि खे साईं तव्हां रोज़ेदार आहियो कुझु त रखो न पंहिंजे लाइ चई त न मूंखां वधीक हींअर साहिल जी जेका आहे सा ज़रूरत आहे इन करे सॼो ताम उनखे ॾियो मां ॼणा मुंहिंजो अलाह ॼाणे त इहो उन जे तरबियत जो नतीजो हुयो जेको उन्हनि जे औलाद में बि मौजूदु हुयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो जेको इश्किया अदाऊं आहिनि असां वटि केॾियूं दिलि खे बाग़ बहार कनि थियूं त एॾे वॾे सरमाए खां तव्हांखे मां वरी उन पासे ॾो वठी अचां तव्हां असांजो क़ौमी सरमायो आहियो ऐं तव्हां उन्हनि सभिनी लाइन चाढ़नि खे अखियुनि सां ॾिठो आहे बल्कि हिसो रहिया आहियो त एॾी वॾी हस्तीअ खां उन्हनि खे महरूम रखणु इहो केॾो वॾो ब्लेंडर आहे कीअं उनजो इज़ालो करे सघिजे हिकु त तव्हां किताबनि जी सलाह ॾिनी त किताब वेबसाइट ते बि किताब मौजूदु आहिनि भली मोबाइल नौजवान न छॾे उन में अंदरि ब्राउज़र्स में हलियो वञे त ॿियो तव्हांखे छा थो सम्झ में अचे त इन्हनि शयुनि जूं के विहकूं कराइजनि के जोड़ कजनि ऐं के पंहिंजो गॾिजाणियूं कजनि नौजवाननि में उत्साह पैदा कजे इन हवाले सां तव्हांखे छा थी हिकु उन में इलाही मसइला आहिनि तव्हांजी इहा सोच तमामु भली आहे इहा करणु खपे ऐं थियणु बि खपे ऐं हुजणु बि खपे पर अलाए छो असांजे मज़हब में हर माण्हूअ उनखे पंहिंजे ज़ाती मफ़ाद लाइ इस्तेमालु कयो आहे कमाल जी ॻाल्हि आहे न हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंबर ते वेंदो हिकिड़े दफ़ा ग़ुलामनि जी विरात पे थी त संदसि न्याणी पेश थी जेकी कपिड़ा पाण धोईंदी अटो पाण ॻोहींदी झंडु पाण पीअंदियूं झंडु पाण पीअंदी हुनजे कमु करे करे हथनि में फुलकड़ा हुआ ऐं ईअं चइसि कई त हिकिड़े ग़ुलाम जी मूंखे ज़रूरत आहे त चयूंसि त अञा तुंहिंजो वारो कोन आयो आहे तोखां अॻु में हे फलाणो ज़रूरतमंद बीठो आहे पहिरीं उनजी ज़रूरत पूरी थींदी पोइ जॾहिं तव्हांजो वारो ईंदो पोइ ॾिसंदासीं त हाणे अहिड़े शख़्स खे असां जॾहिं मुंबर मोहम्मद ते वेहूं था ॻाल्हायूं छा था कयूं छा था मक़सदु छा आहे मूंखे त घणो मक़सदु हुननि जो ज़ाती मफ़ाद नज़र आयो आहे ऐं इन्हनि शयुनि रुॻो तव्हां पहिरीं क़ौमी कारकुन जी ॻाल्हि कई न उन्हनि जी ते त ॻाल्हाए वियासीं उहे त आहिनि ई आहिनि थिड़ियल पर उहे माण्हू जिन जो इहो या ड्यूटी थियूं या जिन जो इहो मोरूसी पेशो आहे जिन जो इहो फ़र्ज़ु आहे मनसबी पेशो आहे त तव्हांखे क़ुर शरीफ़ में तव्हांजे दिलि में जेको इल्मु लाथो आहे उहो विरिहायो ऐं उन ते अमल कयो पर ईअं न कयो त हुनखे विरिहाइण खां अॻु में अव्हांजो मक़सदु हुजे त मूंखे विरिहाइणो कीअं आहे करिणो कीअं आहे ऐं पुठियां मूंखे हासिलु छा करिणो आहे हीअ आलिम आहिनि मौलवी आहिनि ॿाहिरि मुल्क वञनि था त अलॻि दरवाज़नि जूं गाॾियूं बीठियूं आहिनि ऐं वॾा आलिम आहिनि ॻाल्हाईंदासीं त मुरागी पुठियां न पइजी वञनि लिया त उन्हनि खे पंहिंजे हिन रवे ते उन्हनि खे पंहिंजे हिन तरीक़ेकार ते गौर करणु खपे उहे असां जेके रोल मॉडल आहिनि घणो क़सूरवार उन्हनि खे चवां थो नामनियाद रोल मॉडल पर बज़ारि त उहे रोल सभु शयूं उन्हनि जे हवाले आहिनि टेलीविज़न ते उहे वेठा आहिनि ऐं जलसनि में वेठा आहिनि सोसाइटी जी मुठ में आहे त उन्हनि जो वधीक फ़र्क़ु आहे उहे पंहिंजे ईमानदारी हिन कम खे हलाईंदा हिते हिकिड़ो ॿियो अहम नुक़्तो थो साम्हूं अचे अकुल ऐं इश्क असांजो प्रोग्राम इश्क मुस्तफ़ा आहे असां इश्क मुस्तफ़ा जो दानु खणी ऐं पंहिंजे क़ौम जे हुज़ूर में पेश थिया आहियूं त अकुल जॾहिं माण्हूअ जो इश्क ते ग़ालिब थी थो वञे त उहो माण्हू हवसगीर थी थो वञे मफ़ाद परस्त थी थो वञे पर अकुल ते जेको माण्हू इश्क खे ग़ालिब थो करे त उहो माण्हू बेलोस थी थो वञे बेख़ौफ़ थी थो वञे ऐं इंसान दोस्त थी थो वञे तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में इहे तजुर्बा कीअं आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां बि छिकताण में रहिया हूंदो कॾहिं तव्हांजो अकुल इश्क ते ग़ालिब थींदो हूंदो कॾहिं इश्क अकुल ते ग़ालिब थियणु चाहींदो हूंदो तव्हांजूं पंहिंजूं कैफ़ियतूं कीअं आहिनि असांखे नुक़्तो सम्झायो त अकुल ते इश्क खे ग़ालिब कीअं कजे अकुल ते इश्क मुस्तफ़ा ई ग़ालिब थी सघे थो ॿियो इश्क अकुल ते ग़ालिब कोन थींदो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे न दुनियावी इश्क तव्हांजे अकुल ते ग़ालिब थींदो न नफ़्सियाती इश्क न माली इश्क तव्हांजे अकुल ते जेकॾहिं को इश्क ग़ालिब थी सघे थो त इश्क मुस्तफ़ा ई थी सघे थो मूं जेकी तव्हां ॻाल्हि कई त मूं कॾहिं बि पंहिंजी ज़ात जे अंदरि इंसानु आहे पंहिंजे ज़ात लाइ छो कोन सोचींदो हूंदो पंहिंजे ख़ानदान लाइ पंहिंजे औलाद लाइ पंहिंजे मिट माइट लाइ ज़रूरु सोचींदो हूंदो पर अहमियत आम माण्हू खे ज़रूरु ॾिनी आहे ऐं ईअं खणी चइजे त असांजो अकुलु उन्हनि जे इश्क में ई
ताईं रहियो आहे, इन करे मूंखे बाक़ी मामलनि जी घटि ख़बर आहे। इहा ॻाल्हि तव्हां कई, ख़ुदि हुज़ूर जन जिन जे इश्क जी असां ॻाल्हि था कयूं, उन्हनि जी असांखे तालीम मिलियल आहे त इन लि नफ़्सिक अलैक हक़नि, इन लि ऐनिक अलैक हक़नि। साहबा कराम जागी रातियूं गुज़ारण लॻा त पाण उन्हनि खे तबीअ फ़रमायूं, ख़बरदार तव्हांजे अखि जो तव्हांजे मथां हक़ु आहे, उनखे निंड करायो। तव्हांजे नफ़्स जो तव्हांजे मथां हक़ु आहे, तव्हां इज़्दवा जी हक़ु अदा कयो, तव्हां उनखे आराम ॾियो, तव्हांजो लिबास जेकॾहिं जिस्म में नरम लिबास थो घुरे उनखे मौसम जे मुताबिक़ ॾियो। त इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में तव्हां पंहिंजे अकुल खे हमेशह पोइते धिकियो आहे ऐं तव्हां इहा शानदार ॻाल्हि कई त इश्क़ मुस्तफ़ा ई अकुल खे मात ॾेई सघे थो, बाक़ी जेको बि इश्क़ आहे उन ते वरी बि अकुल ई ग़ालिब रहे थो। त इक़बाल जो शेर असां वॼूं पाण में, कुवत इश्क़ से हर पस्त को बाला कर दे, दहर में इसमें मोहम्मद से उजाला कर दे। त असां सॼे ज़माने में इसमें मोहम्मद सां उजालो करण जी मक़सद सां हिन प्रोग्राम में मौजूदु आहियूं ऐं कुवत इश्क़ जेका आहे असांजी जॾहिं मुतहरिक थींदी त उन में जेका नफ़्सियाती कश्मकश अचे थी, तव्हां पाण ॿुधायो त असां में बि अहिड़े क़िस्म जी कश्मकश ईंदी आहे जॾहिं इश्क़ ते अकुल ग़ालिब थियणु चाहींदो आहे, पर इश्क़ मुस्तफ़ा जो जॾहिं कैफ़ ईंदो आहे त पोइ असांजो अकुल शिकस्त खाई वेंदो आहे। त उन ज़माने में उजालो करण जे लाइ इश्क़ मुस्तफ़ा जी जेका राहत आहे उनखे तव्हां माणियो बि आहे, त उन में असांखे पंहिंजे नियाणियुनि में, असांखे पंहिंजे ख़वातीन, छो त ख़वातीन सोसाइटीअ जो पूरो अधु हिसो आहे ऐं मर्कज़ी हिसो आहे, छो त तरबियत जो आगाज़ ई उतां थो थिए, उन्हनि खे असां पंहिंजो इन ॾे कीअं वठी अचूं, उन्हनि खे इन सोसाइटीअ जे छिकताण मां कीअं कढी अचूं। मूं पहिरीं बि ॻाल्हि कई, हाणे बि चवां थो त इहो जिहाद खां घटि कमु न आहे। ऐं वरी बि ॻाल्हि मां दोहिराईंदुसि त उन में असां जेके मज़हबी स्कॉलर आहिनि उहे पंहिंजे अमल सां ऐं पंहिंजे मुहबत सां, पंहिंजे पैगाम सां, पंहिंजी महिनत सां इन कम खे आणे सघंदा, छो त औरत खे इन पासे माइल करणु जिहाद खां घटि ॻाल्हि कान्हे का। उन में पोइ वरी घणा कदगन लॻी था वञनि, घणियूं पाबंदियूं लॻी थियूं वञनि, उहो वरी जॾहिं ॻाल्हि था कनि त उहे ॻाल्हियूं अहिड़ियूं था कनि जो वीचारियूं जेके औरतूं इन ॻाल्हि लाइ मरगूब थी इलाही वधण जी कोशिशूं कनि थियूं। पोइ तो जॾहिं मुंहिंजे आलम खां हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी कई जो मुरागी पंज कम त पोइ थींदो मां हितां थी बजाए कुझु हासिलु करण जे मुरागी पाण खे ॿुहे में था विझूं, त उनखे आसान बनाइजे, उनखे सवलो बनाइजे, उनखे सम्झण लाइक़ु बनाइजे ऐं उन्हनि खे प्यार मोहबत सां सम्झाइजे। कामोर के तबिके सां तव्हांजो बराह रास्त हींअर जंहिं शोबे सां वाबस्ता आहियो तालुक़ु रहे थो, उन में ख़वातीन बि आहिनि ऐं हज़रात बि आहिनि, मर्द बि आहिनि, असांजी न्याणियूं बि आहिनि, अबड़ियूं बि आहिनि, त उन में उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदव त साइण अमा ख़दीजा, साइण अमा फ़ातिमा, इहे हिकिड़ा ॿ मरकज़ी किरदार, साइण अमा फ़ातिमा साइण ख़दीजा जी तरबियत याफ़्ता न्याणी आहे, हुज़ूर जन जी लियादली न्याणी आहे, साइण उम्मे कुलसूम आहे, साइण ज़ैनब आहे, हुज़ूर जन जूं न्याणियूं आहिनि, अमा आयशा आहे, त उन्हनि खे रोल मॉडल करे ऐं पंहिंजे घरनि खे जन्नत कीअं बणाइजे, तव्हां उन्हनि खे कहिड़ो मशवरो ॾींदव? ॾिसो न, सभ खां पहिरीं त उन्हनि खे, छो त असांजी औरत जेका आहे सा फैमिली ड्रामनि जे इन स्क्रीन वारे सहर में एॾो जकड़जी वई आहे जो उन्हनि जो नकुल करण में फ़ख़ुरु थी महसूसु करे ऐं पंहिंजे सरमाए खे विसारे वेठी आहे। हाणे उन में इहो आहे त उन्हनि खे ई सभ खां पहिरीं मज़हबी किताब, ख़ासि करे क़ुर पाक तर्जुमे सां, क़ुर पाक या हे काफ़ी किताब पिया आहिनि, हे सीरत जो किताबु आहे, हे नंढो किताबु आहे। हा मैं थो का बि औरत को बि मर्द हिन खे पढ़णु शुरू कंदो त ॿिनि खां 8 ॾींहंनि में ई उनखे ख़तमु करे सघे। सीरत रसूल जा अमली पहलू आहिनि, अमली पहलू आहिनि, आज़ाद जो किताब आहे, अबुल कलाम आज़ाद जो किताबु आहे, हिन में सीरत जा अमली पहलू, माना सीरत मुताबिक़ ज़िंदगी कीअं गुज़ारिजे। हाणे जेको तव्हां ड्रामनि जी ॻाल्हि कया, इहे हावी थिया आहिनि, सॼी दुनिया में हावी थी विया हलिया ऐं दुआई करे सघिजे थी, ऐं अहिड़ियूं मायूं आहिनि बि, ईअं कोन्हे को त सफ़ा हींग कान्हे का, आहिनि, तादाद घटि आहे, उहे बि कोशिशि कनि, असांजा आलम बि कोशिशि कनि, ऐं इन रास्ते ते तव्हांजो रुगो ईअं कोन्हे को त जेको तव्हांजो दुनिया जो आख़िरी पहलू तव्हांखे सुठो थी मिलंदो, तव्हांजो हाणोको जेको ज़िंदगीअ जो बचियलु रहियल हिसो आहे या ईंदड़ हिसो आहे या गुज़रंदड़ हिसो आहे, उहो बि तमामु आलीशान ऐं शानदार गुज़रंदो, तव्हांखे इश्क़ मोहबत में, ख़ौफ़ ख़ुदा में अव्हां खां इलाही सारियूं ग़लति ॻाल्हियूं पाण ई पासो थी वेंदियूं, पासो करे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे इनायत कई।
नाज़रीन, असांजे हिननि ॻाल्हियुनि जो निचोड़ वञे इहो बीठो त इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इश्क़ मुस्तफ़ा आहे त उहो ई अकुल ते हावी थियण वारो जोहर आहे। बाक़ी इश्क़ जेके आहिनि उहे ठहप आहिनि ऐं नामनियाद आहिनि। इश्क़ मुस्तफ़ा ई हिकिड़ो रूहानी ऐं जोहरी इश्क़ आहे। असांजो नौजवान, असांजी मौजूदा खेप ऐं असांजे सोसाइटीअ जो हर उमिरि जो फ़र्दु, न्याणी हुजे, अंबड़ हुजे, असांजी जूं भेनर हुजनि, सभिनी खे असांखे सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हमगीर अभ्यास करिणो पवंदो, मुतालियो करिणो पवंदो। असांखे जॾहिं उन्हनि खे पढ़ंदासीं त साईं जे ज़िंदगीअ जेका तजुर्बनि जो हिकिड़ो ख़ुलासो रही आहे ऐं सदाईं मुतहरिक रहिया आहिनि, उहे इन ई नतीजे ते पहुता आहिनि। दुनिया जे पंहिंजे क़ौम जे वॾनि अॻुवाननि सां उन्हनि जी नशिस्तो बर्ख़ास्त थी आहे। इन नतीजे ते पहुता आहिनि त इश्क़ मुस्तफ़ा ई ज़िंदगीअ जो अज़ीम तरीन ऐं अनमोल तरीन सरमायो आहे, जेको असांखे सीरत पाक मां मिले थो। ऐं ज़रूरी न आहे त सीरत पाक तव्हांखे रुॻो कंहिं मौलवीअ या कंहिं मुले या पीर वटां मिले। सीरत पाक तव्हांखे तव्हांजे घरनि में मौजूदु आहे। अचो त असां उन्हनि सां लव लायूं ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे माना अता कयूं। जेका गुज़री चुकी आहे अलाह साईं खां उनजी बख़्शिश घुरूं ऐं जेका आईंदा आहे उनखे वधीक ख़ूबसूरत बणायूं। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।